अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु सिंध अदबी संगत पारां नवाबशाह में असांजे भलोड़ शाइर साईं अब्दुल हकीम अरशद साहब जी अॼु 8वीं वरसी आहे। इन हवाले सां अॼु असीं सभु हिते आर्ट कौंसिल जा दोस्त गॾु थिया आहियूं ऐं असीं थोरा हितां आहियूं बख्शल बागी साईं सतार सुंदर साहब जा या ॿिया जेके बि दोस्त आयल आहिनि। अॼु अहिड़ी वॾी महान शख़्सियत ते असांखे ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो। साईं तमामु वॾो शाइर, गीतनि जो हिकिड़ो वॾो बादशाह जंहिंखे चइजे, जंहिंखे सरमद सिंधी जहिड़े गुलकार बि गुनगुनायो ऐं साईं जी शख़्सियत तमामु वॾी हुई ऐं असांखे इहो फ़ख़्रु आहे त हू नवाबशाह ॼाओ हो ऐं हुन जूं नवाबशाह खां ई पंहिंजो शुरूआति थी नाविल जे हवाले सां या शाइरी जे हवाले सां, गीतनि जे हवाले सां। सो असीं हिन अॼु 8वीं वरसी जे मौक़े ते खेसि ज़बरदस्त ख़राज तहसीन पेश कयूं था। असलम शाह ताज़े नाचे हाँ पे रखनी चाहिए सुमन जा सही करे छॾियो। हा सही हिन ओरे सुफ़े ते कयो छो लिखणी अथव कोशिश कयां थो। असलम तव्हां असलम माने आर्टिस्ट तालिम उस्ताद फिकर न कर इन्हीं मट के धोखे के आऊं तो एड़ी मार ॾियां जो असुल बची अहिड़ो थो कुटियांसि जो ॾिसां